सब खां पहिरियों त खुशहाल समाजी तंज़ीम जी सभिनी दोस्तनि जी महिरबानी जो असांखे गॾियो आहे ऐं असां खां तव्हां ख़्यालात पुछा ऐं आउं मीडिया जे दोस्तनि जी बि महिरबानी कंदो मां त मीडिया जे दोस्तनि खे चयो त सभिनी पार्टियुनि जे नुमाइंदनि खे विहारे ऐं अहिड़ी बचाणी करायो ऐं उहे पंहिंजा पैगाम ॿुधाइनि सभिनी आवाम सुवाल करे आवाम खे ॿुधाइनि ऐं उन खां पोइ असां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे सभिनी वॾड़नि जा शुक्रगुज़ार आहियूं ख़ासि तौर ते साईं जावेद अली शाह जिलानी जा जंहिं असां ते यकीन कयो आहे ऐं टिकेट असांखे ॾिनी आहे ऐं न सिर्फ़ु टिकेट ॾिनी आहे पर वॾे में वॾी ज़िमेदारी ॾिनी आहे त तव्हां प्रियाले शहर जे वार्ड जा या शहर जा काउंसलर थी या वॾा थी कमु कयो असां ते डबल ज़िमेदारी आहे ऐं उहा डबल ज़िमेदारी तॾहिं पूरी थींदी जॾहिं प्रियाले जे हर शहरीअ खे असां सां गॾु साथ ॾियणो पवंदो प्रियाले में हिकिड़ो मसइलो कोन्हे प्रियालो मसइलनि जो घर थी चुको आहे ऐं कहिड़नि मसइलनि ते ॻाल्हाइजे सभु मसइला उहे असांजे अॻियां आहिनि असां हिन प्रियाले में रहूं था असां हिन प्रियाले में नंढा थी वॾा थिया आहियूं ऐं आउं त इहो चवंदो आहियां त प्रियालो सॼो घर हूंदो आहे उहा छो जो उन में असांजे प्रियाले में असांजी ईदगाह बि आहे त असांजो क़ब्रस्तान बि आहे उन घर में जेके बि रहनि था जेके क़ौमूं रहनि थियूं जेके ज़ातियूं रहनि थियूं सभु असांजा पंहिंजा आहिनि आउं उन्हनि सभिनी खे तव्हां नौजवाननि समेत गुज़ारिश कंदुमि त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे कारकुननि खे कामयाबु करायो पाकिस्तान पीपुल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेका ग़रीबनि जी पीपुल्स पार्टी आहे जेका ग़रीबनि लाइ सोचींदी आहे जेका ग़रीबनि लाइ कमु कंदी आहे इलाही दोस्त तनक़ीद कनि था तनक़ीद करण लाइ असां वटि बि घणो मवादु आहे पर तनक़ीद जो इहो वक़्तु कोन्हे को हीउ वक़्तु आहे कमु करण जो इनशा मां गुज़ारिश कंदुमि शहर वासियुनि खे या जेके बि 27 वार्डनि खे असांजा दोस्त बीठा आहिनि उन्हनि खे कामयाबु करायो ऐं उन कामयाबु करण खां पोइ बि आउं गुज़ारिश कंदुमि प्रियाले खे ठीकु करण लाइ नौजवाननि खे ऐं शहरनि खे साथ ॾियणो पवंदो तॾहिं प्रियालो ठीकु थींदो जेके कम जीअं हाजी मनीर अहमद थियो त असांजे हथ में हूंदा जेके टाउन जे हथ में हूंदा उहे असां कंदासीं त जेके असांजे आला क़यादत जे हथ में हूंदा MNA MP इवन वज़ीर आला सिंध जंहिंजे बि हथ में हूंदा असां उन्हनि खां वठंदासीं ऐं पंहिंजे प्रियाले जा जेके हक़ आहिनि उहे असां इनशा तव्हांखे करे ॾेखारींदासीं लाइब्रेरी हुजे प्ले ग्राउंड हुजनि ऐं उनखां अलावा हॉस्पिटल जेके आहे RAC थिए थी इनशा हेल्थ जो वॾे में वॾो इशू आहे उन ते असां कमु कंदासीं पर शर्त इहो आहे त तव्हां असांखे कामयाबु करायो कामयाबु कराइण खां पोइ 4 साल तव्हां ईअं सम्झो त तव्हां काउंसलर बि आहियो तव्हां चेयरमैन बि आहियो असां सां गॾु ईअं ई गैदरिंग हुजनि ईअं ई ॻाल्हियूं हुजनि ऐं माण्हुनि जे फिरोक करण में न अचो जेकी सोशल मीडिया ने ही मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माण्हुनि खे बदनाम करे थी इन सोशल मीडिया जी ॻाल्हियुनि ते न अचो नंबर तव्हां वटि असांजा आहिनि 24 कलाक असां तव्हां ऑनलाइन आहियूं इनशा न बि खणंदासीं तव्हांखे बेकरी ॾींदासीं ऐं तव्हां असांजे लाइ अचो असां तव्हांजे लाइ तव्हांखे यकीन था ॾियनि नौजवाननि खे जेका तव्हां असांखां उमेद रखी वेठा हो असां कोशिशि कंदासीं अलाह साईं खां दुआ घुरूं था असांखे हुन कोशिशि में कामयाबु करे थैंक यू।